अरे हेरे चो भई अब्बा जी अदा अदा मुंहिंजी सलाह ईअं आहे त हिनखे मामू तॾहिं मोकिलियूं टपाली करे। तो जेको हुकुम मामूदारनि को पलांत वठिणो आहे त हिनखे टपाली बणाईंदासीं, हुननि जी गुलामी ॾींदो। ईअं अदा मुर्सी कर न। हा त बसि हिनखे अड़े हे वठि चमचा, महमूद जो कमु कर, उनखे ख़बर न पए त तूं असांजो माण्हू आहीं। काॾे बि ॿाहिरि वञे असांखे तूं ॿुधाए, पोइ ॾिस त धाणा धाणा मचंदा। अदा मामूदारनि जो जेको बि शहर वेंदो न तव्हांखे मिंट ॿुधाईंदुमि। वो त रखण जवान जा पुट वञी उन्हनि जा देगड़ा माट, उन्हनि खे ईअं ख़बर न पए त तूं असांजो माण्हू आहीं। काॾे बि वञनि असांखे ॿुधाए। जी अदा जल्दी वञ हाणे। वञ हाणे, इहा मोबाइल ते असां सां राब्ते में रहो। वञे तूं अस्सलाम वालेकुम बा। वालेकुम सलाम। चाला छोटू खैरा बा। खैरा। है जान नुकर बा। वे गरीब वे। अरे दे हाल छोटू किया है बा? साईं मां गनी बा। कम त बियाईंदा साईं। अदा छा सलाह कम ते बियायो? अदा माजी सलाह त बियाए से नहीं गाड़ी आई या भी साफ कराइंदा वैसे। अरे नालो छा थी? अब गुलाम मुस्तफा। एक मुझे मजदूर ही है, एक तू है। सही है। गाड़ियों सफा करे इते पई रो, पाण में विड़जो ना, ठीक है? हाणे तू कम ते लगी वे। हां बस मेरी अधूरा देगा। ठीक है अदा। शाबाश शाबाश। जोर जो छात गता। अदा बियूं ॻाल्हियुनि खे छॾे हाणे मांजी ॻाल्हि ॿुधो। जी दा ॿुधाए। हाणे मां वेंदुमि तंगवानी कमु आहे, हा। मूंखे कुझु पैसा ॾे ज़रूरत में त मां वेंदुमि तंग। हाँ यार मुझे कुछ कम अथी वो कम कयूं अच। अदा जी अदा। घणा ॾींहं थिया मां शहर कोन वियो जी। आहियां, मुंहिंजे लाइ फंटा बोतल आनी जाए। हाँ ॾाढी बाह आया। हाज़िर अदा हाज़िर। तूं हाणे वञी सघें थो, जल्दी मोट जाए, वरी पोइ मूंखे शाम जो वरी ॿिया कम सां वञिणो आहे। हा अदा मां वञा थो। ठीकु आहे, हाणे जॾहिं तूं गाड़ी साफ़ करे वठो। गाड़ी सां चल आ, बस वेही रह तूं वेही रह। वे बस वे भला। बस तूं वञ। दिलदार जी अदा। हाणे छॾी सोरन खे हल तालम ज़मीन तो चक्कर हणी थूं। हाँ गुलाम मस्तू। शमन तंगवानी वञे तो हिन जी होशियारी हुजे। ठीक है। उथ जाने पर अज मामू तारो भाव शमन अचे तो रस्ते में आ। गुलाम मस्तू पांडे फोन कया उथी उथ पो। अज उन्हीं जी तैयारी आ तंगवानी। इंडी रोड साईं तो घेरो कंदासीं। हलिया जाने बादा अची होशियारी। अदा छाजे लाइ मुंहिंजो रस्तो रोकियो थे, एतिरी मोतबिरी काथों आंदी थे? अरे बस कर, असांजो भाउ मारियो आहे, तूं को विसरी वियो? अरे तो जे ज़ुल्मनि में मारियो से उन्हीं खे असां ना खून नाहियूं कंदा। अरे अॼु ताईं कंहिं बाबर सां ॻाल्हायो न आहे। अरे अॼु तव्हांखे मां न छॾींदुमि।
ॿिनि ढकरनि सां मरी हुई कुतो कंहिं जाइ जो। सुठो थियो। हाणे मामू त खे ईअं मारणो, हल त हिनखे छा कमु छॾियऊं। हलदा हाणे पाण मामू तॾहिं फोन कयूं, उनखे बि घुराए मारींदासीं। हा दा घुरास। हेलो। अरे मामू त काथे हैं? तो भाउ मारियो आहे ज़बरदस्ती सां। छा मुंहिंजे भाउ खे मारियो थी? तोखे जे अगरि दम आहे त अची निकर, असां बेले में खड़ा हूं त थी वञे तू बदू मुक़ाबलो। हिते बेले में बीह राजा काॾे वेंजाए न, अचां थो ई। खुदा हाफ़िज़। अदा मामू त हिते अची रहियो आहे। जा पाण हिन दुनिया में रहंदासीं जा उहो रहंदो। असांजे हाव खे बाहि लॻी पई आहे। असांजे क़ुर्बान भाउ खे मारियो अथई, उहो अञा ताईं पुॼी न आहे। अदा झट मूंखे तॾहिं फेसबुक हलायां था। छॾिया था मज़ो आहे फेसबुक में, मां त हलायां। मूंखे हाणे भॼणो पवंदो। मामू त मूंखे मारे छॾींदो। मरी वियो कुतो कंहिं जाइ जो, पर ॿियो काॾे हो? अरे लही आ हेठि। मौत करी सिटिजे थो। अरे मां पंहिंजे समुंड में किरदुमि, तोखे हथ न ॾींदुमि। अड़े तोखे पुॼां थो, तूं को आसमान ते खड़ो न आहे। निकरी आ, मां कीअं कयां यार, अणतारूं आ। अड़े मार पए निकरी आ, तोखां पलांट वठिणो, निकरी आ ॿाहिरि। ज़ुल्म थी वियो, मसे मौक़ो आयो इनखे मारण जो, पर उहो ई भॼी वियो छा कजे परियों। पर अॼु त भॼी वियो, आईंदा इनखे मां ॻोल्हे फोले मारींदुसि, न छॾींदोमांसि। पर यार हे त भॼी वियो, मुंहिंजो भाउ शमन करे वियो, इन्ही खे वरी काथे ॻोल्हियां। ज़ुल्म थी वियो यार, हाणे शमन मां पंहिंजे भाउ खे काथे ॻोल्हियां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये कहानी इते ख़त्म न थी। 3 पार्ट जे लाइ इंतज़ार कयो। वीडियो पसंद आयो अथव त मुंहिंजी पेज खे लाइक कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु लिखो ऐं शेयर करणु न विसारींदा। महिरबानी।